हल्के जा गैरतमंद साथियों, सहाफ़ी दोस्तों, सैयद जैन शाह साहब, डॉक्टर सफदर अब्बासी साहब, सरदार रहीम साहब, सियाल साहब, मजहर राहुजो साहब, ॿियनि समूरनि जमातुनि जा दोस्तों, मूसां सवेल जियो ऐं ARY जे ऐं KTN ऐं टाइम जे दोस्तनि ॻाल्हायो। मूं ॻाल्हि शुरू ई हितां कई। मूं चवनि मूंखे सम्झ में कोन थो अचे, तव्हांखे मथां सम्झ में अचे त जॾहिं पाकिस्तान घेरे में आहे, जॾहिं KPK में माण्हू एहतजाज पिया कनि, बलूचिस्तान में माण्हू एहतजाज पिया कनि, 144 लॻियल आहे पंजाब जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में, टकराव आहे, इस्लामाबाद में घेरा आहिनि, कॾहिं इस्लामाबाद में लाठी चार्ज आहे, कॾहिं घेरो आहे, कॾहिं झेड़ो आहे। गरम पाणी जी बोतल IMF तव्हांखे ब्लैकमेल करे पंहिंजूं शर्तूं पई मञाए। कुछ वक्त अॻे ईरान सां टकराव हो, भारत सां टकराव आहे, वेस्टर्न मुल्क अवां सां कोन था ठहनि, अफगानिस्तान जी हुकूमत अवां सां कोन थी ठहे, त पोइ बाक़ी हिकिड़ो सूबो बचियो आहे जिते गड़बड़ कान्हे, जिते अमन आहे, जिते बुख जे बावजूद, जिते तकलीफ़ जे बावजूद माण्हू अञा रस्तनि ते कोन निकिता आहिनि। उन्हनि जी निड़ीअ ते लत ॾेई मच्छराए, उन्हनि जे पेट ते चिल्हे पेर रखी, उन्हनि खे गोगो ॾेई ज़रदारी साहब ऐं शहबाज शरीफ साहब सिंध जे माण्हुनि खे ॿाहिरि छो था आणणु चाहिनि? मूंखे सची बची सम्झ में नथी अचे। पाकिस्तान की अदालतों मुझे समझ नहीं आ रही, पाकिस्तान के इदारों मुझे समझ नहीं आ रही, पाकिस्तान की पार्लियामेंट मुझे समझ नहीं आ रही कि आप सिंध के लोगों को रास्तों पे क्यों निकालना चाह रहे हैं। क्या ख्वाहिश है आपकी, क्या मकसद है? हम कोई अपनी मर्जी से आज थोड़ी निकले हैं। ये दोस्त कराची से जो पैदल चल रहे हैं, नौजवान, आप सब, ये दिहाड़ी वाले थोड़ी हैं, पैसे लेके थोड़ी आए हैं। ये अपनी मर्जी से घरों में आराम करना चाहते। इनका जब पानी बंद कर रहे हैं, जब इनका निवाला छीन रहे हैं, तो वो रास्तों पे निकले हैं। उनको रास्तों पे निकलने पे आप मजबूर क्यों कर रहे हैं? आप क्यों चाहते हैं कि सिंध के लोग डंडे हाथ में लेके, पत्थर लेकर वो भी रास्तों पे गाड़ियां रोकें, रास्ते बंद करें, धरने दें, शाहराह ब्लॉक करें? कराची से लेकर कंदकोट तक आपको पता है कितना मुफासला है? कराची से लेकर कंदकोट तक 750-800 किलोमीटर का सिंध की शाहरग है। उस पर कहाँ लोगों को रोक सकेंगे आप? कहाँ पुलिस के जरिए गिरफ्तारियां कर सकेंगे? अगर 750-800 किलोमीटर पे सारे लोग निकल आए तो आप एक रास्ता नहीं रोक सकते। आप क्यों चाहते हैं कि सिंध बंद हो जाए? आप क्यों चाहते हैं कि सिंध में शटर और पहिए बंद हो जाएं और सिंध में रास्तों पर खामोशी हो और लोग एहतजाज में हो और कोई पत्ता न हिल सके? क्यों चाहते हैं आप? इन हालात में आप क्यों चाह रहे हैं? एक तरफ आपको कामयाबी मिली है, ये SCO की कॉन्फ्रेंस हुई है, लोग आए हैं दुनिया भर से। दूसरी जानिब आप अपने हमवतन लोगों की गर्दन पे पांव क्यों रखना चाह रहे हैं? मूंखे समझ में नथी अचे त छो पिया कनि? ज़रदारी साहब अलाए हिननि सां गॾु आहे, अलाए के ॿी मखलूक सां गॾु आहे, अलाए के ॿी आलमी ताक़त जे चवण ते इहो फ़ैसिलो करायो अथसि त संदीप ॾंडियूं लठियूं खणी निकिरी अचनि। छा थो चाहे? मूंखे ख़बर न आहे। तव्हीं ॿुधाइजो मूंखे। 6 कैनाल, हिकिड़ो न, 2 न, 3, हिकिड़ो कैनाल निकिरंदो, पाण लठियूं खणी निकिरंदासीं। चश्मा जहलम, तौसा, पंजनत, पाण खे चयूं त इहे बरसातुनि में वहंदा, पोइ हाणे सॼो साल पिया वहनि। हिकिड़े कैनाल ते सिंध जा माण्हू निकिरा। 6 कैनाल
2.25 खरब रुपया ख़र्च पौना 200 किलोमीटर तवील कैनाल जेको चोलिस्तान पौना 200 किलोमीटर समझो था हैदराबाद का कराची जेतिरो डिघो कैनाल उन मां वरी ॿियूं सब्सिडरीज़ उहे केॾां पिया खणी वञनि चोलिस्तान में हारनि लाइ न उहे असांजा भाउरनि मज़दूरनि लाइ न सरकारी रिटायर्ड कामोरा MNAs MPAs वॾेरा अहल हुकुमरान उन्हनि जूं उते ज़मीनूं उन्हनि खे पहिरीं वठराए पोइ उन्हनि खे कैनाल ठाहे पोइ उन्हनि खे पाणी पहुचाए ऐं उहो कहिड़े क़ीमत ते सिंध तबाह थी वेंदो हीउ कहिड़े क़िस्म जो ज़रदारी साहब तूं सदर रही अहिड़ो हशर चवंदा आहिनि जाम सादिक अली हीअं कयो फलाणे हीअं कयो फलाणे हीअं कयो मोहम्मद ख़ान जुण जो हो वज़ीर आज़म उन जे दौर में ईअं कोन थियो जाम सादिक अली जे दौर में ईअं कोन थियो मुशर्रफ जे दौर में कोशिश थी पर कामयाब कोन थिया ज़ियाउल हक़ जे दौर में ईअं कोन थियो अयूब ऐं याहिया जे दौर में ईअं कोन थियो नवाज़ शरीफ ऐं इमरान ख़ान जे दौर में ईअं कोन थियो सिंधियुनि खे सादो सम्झो था त हिकिड़े पासे सदर इजलास घुराए अंग्रेज़ी में चवंदा आहिनि गुड काप ऐं बैड काप हिकिड़ो पुलिस वारो अची डंडा हणंदो आहे लाकअप में कुटे मोचराणी रतो रत ॿियो पुलिस वारो वरी ईंदो आहे चवंदो आहे ॾाढो ज़ालिम आहे ॾाढो वैशी आहे मारे मारे हॾ गुॾ भञी छॾंदई तंहिंजे करे सची खणी कर मञी छॾ मूं त घणो ई रोकियो त मां तुंहिंजे लाइ चांहि बि ठाराए विया मञी छॾ मञींदो क़बूल कर ॾाढो मारींदई वरी उहो हलियो ईंदो आहे वरी ॿियो अची लठ सां कुटणु शुरू कंदो आहे सरदारी साहब हिकिड़े पासे पाण फ़ैसिला पियो कराए ॿिए पासे कुझु MN अड़ा कुझु MP अड़ा कुझु वज़ीर अड़ा कुझु करोड़पति उहे मैदान में लाहींदा उहे वरी चवंदा असां एहतिजाज कयो आहे असां ॾाढो गोड़ कयो आहे उन्हनि जो बाबो IG फ़ैसिलो करे ऐं पोइ वरी सिपाही लठ खणी चया IG सां इख़्तिलाफ़ थो रखां मूं IG खे चई छॾियो आहे बाबा ईअं न थींदो होॾा IG वरी चए पॉलिसी हीअं थींदी सिपाही वरी पंहिंजी लठ खणी चटी पाए उहो जेको पाड़ेसरी मुल्क जी फिल्म में चटी पाए हलंदा आहिनि न सिपाही चटी पाए घुमे पियो उहो चए थो न ईअं कोन थींदो IG हिननि जो आसिफ़ ज़रदारी उहो करे फ़ैसिलो उहो चवे त कैनाल ठाहींदासीं वरी को MNA को MPA को ॿियो चए थो बाबा असां ख़त पिया लिखूं असां ॾाढो एतिराज़ु कयो आहे असां रोकियो आहे तव्हां हुननि सां मिलियल आहियो तव्हांखे चयो वियो आहे त तव्हां ईअं ॻाल्हाइजो ऐं होॾां हूअ कार्रवाई थी तंहिंजे करे ज़रदारी साहब हीउ तुंहिंजो मनसूबो आहे तूं ॼाणी वाणी ईअं थो करे अज़ान जो टाइम आहे ऐं अज़ान जो एतिराम था कयूं ऐं तव्हांखे ॿुधायां थो त हिन मामले ते सिंध गॾु हूंदी सिंध हिननि जो मुक़ाबिलो कंदी सिंध हिननि खे डसींदी सिंध हिननि खे शिकस्त ॾींदी हिन डैम ऐं कैनालनि जा मनसूबा रद्द कंदी ॿुधायो रद्द कंदो कोन कंदो ॿुधायो त हिननि जा मनसूबनि खे शिकस्त ईंदी कोन ईंदी ऐं पाण पाता थींदासीं ऐं पाण खे